नाज़रीन, जाती में करोड़ों रुपयनि जी मालियत सां ठहियल फिल्टर प्लांट नाकारा बणियल आहे, जंहिं सबबि शहर जा रवासी पीअण जे साफ़ पाणी जी सहूलियत खां महरूम थी विया आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमीन थहीम। मौजूद आहियूं वाटर सप्लाई जाती ते, जिथे पब्लिक हेल्थ ऐं सिंध गवर्नमेंट जे सहकार सां करोड़नि जी लाॻत सां फिल्टर प्लांट ठाहियो वियो, जेको गुज़िरियल केतिरनि सालनि खां नाकारा भरियल आहे। इन हवाले सां असां सां जाती जा शहरी आहिनि, उन्हीं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हीं जो छा चऊं। सप्लाई आहे जेको असां पाणी पियूं था, पब्लिक हेल्थ काफ़ी ॾींहंनि खां, काफ़ी महीननि खां बल्कि जेको आहे नाकारा लॻी पई आहे ऐं हिते माण्हू साफ़ पाणी खां बिल्कुलु जेको आहे महरूम लॻा पिया आहिनि। हितां जा MP MLA निंड में सुता पिया आहिनि। असांजा माण्हुनि में बीमारी गैस्ट्रो डायरा तेज़ी सां फैलिजे पई। हक़नि उन्हीं खां असांखे महरूम रखियो वियो आहे। पब्लिक हेल्थ जेको प्रोजेक्ट असांखे मिलियो, काफ़ी अरसे खां उन प्रोजेक्ट जा जेका बि पैसा सभु हड़प कया विया आहिनि ऐं उन गंदे पाणी वपराइण सबबि जाती शहर जे मासूम ॿारनि मिसकिन अॿोच माण्हुनि वपराइण सबबि हज़ार बीमारियुनि मोह कढियो आहे, मुख़्तलिफ़ बीमारियुनि मोह कढियो आहे। डायरिया, मलेरिया। असां वस वारनि खे ऐं स्टेक होल्डर ऑफिसरनि खे इहे रिक्वेस्ट कंदासीं त खुदारा असांखे असांजा बुनियादी हक़ फ़राहम करे असांजे बचनि जी ऐं असांजो ज़िंदगियूं बचाई वञनि। TV वारनि जो थोराए थो अञा जिन हिन मेन इशू ते जेको हाईलाइट मसइलो कयो आहे, शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि जो। बाक़ी जेको सो पाण हिते सो मीडिया मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था, जेको फिल्टर प्लांट कुझु साल अॻियां बनायो वियो, हुन ते लखें रुपयनि जी लागत सां, ऐं जेको इहो नाकारा थियो पियो आहे। ऐं जेको हिन वक़्तु सिटी लखनि जी तइदाद में आबादी रखंदड़ सिटी आहे, उन में जेको सो हानिकार पाणी, बदबूदार पाणी थो अचे ऐं जेके असांजा मासूम बच्चा ऐं असीं ख़ुदि वापरायूं था, अलाए केतिरियुनि बीमारियुनि मोह कढियो आहे। पर हितां जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे को बि तहरीक न वरितो आहे त हिननि जी सिहत सां छा मसइला आहिनि। पाणी असांजो माशूर, पाणी असांजी ज़िंदगी आहे। पाणी खोटाई काफ़ी सालनि खां जाती शहर में महसूस करे आहियूं। मिठो पाणी त असां वटि पीअण जो आहे ई कोन। असांजे बदबूदार पाणी ॻोठाणा असांजे शहर वारा, असांजो जेको माहौल आहे उहो त गंदो पाणी आहे ऐं सुठो साफ़ पाणी खां असां महरूम आहियूं। त इन करे असांखे साफ़ पाणी मुहैया कयो वञे। ऐं काफ़ी सालनि खां इहे RO प्लांट बंदि थियो पिया। असांजे वॾेरनि खां असांजा जेका बि MP MLA आहिनि, उन्हनि खां असां मुतालबो था करियूं त असांखे साफ़ पाणी मुहैया कयो वञे। शहरीनि सां ॻाल्हि ॿोल थी, शहरीनि सिंध गवर्नमेंट ऐं हिते जी चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो कयो आहे त फिल्टर प्लांट बहाल करे असांखे साफ़ पाणी जी सहूलियत फ़राहम कई वञे। अमीन थहीम, आवाज़ न्यूज़, जाती।